Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. नाज़रीन, सिंध में कोरोना वायरस वधीक 17 मरीज़नि जूं हयातियूं खसे वरितियूं। 1120 नवां केस साम्हूं अची विया। वॾे वज़ीर मुराद अली शाह अंगखर जारी कंदे चयो आहे त कोरोना विघे फौत थियलनि जो मजमूई अंग 3319 थी वियो आहे। कोरोना केस वधण बाद कराची हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन। कराची जे सिविक सेंटर, ईसा नगरी, डालमिया, पीआबी, पहलवान ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में 31 डिसंबर ताईं लॉकडाउन हूंदो। हैदराबाद 10 यूसीस में 10 ॾींहनि लाइ स्मार्ट लॉकडाउन। मुतासिर इलाइक़नि में मार्केट्स, शॉपिंग मॉल्स, रेस्टोरेंट्स ऐं ऑफिसिस बंदि रहंदियूं। गडियल कॉमन रावलाकोट में पंहिंजे फौजी मुबसर ग्रुप जी गाॾी खे नुक़सान पहुचण जी तस्दीक करे छॾी। गडियल कॉमन जे नुमाइंदे जो चवणु आहे त पाक भारत सरहद ते गाॾी खे अणॼातल शइ लॻण सबबि नुक़सान पहुतो आहे, जंहिं जी जांच कई पई वञे। गुज़िरियल ॾींहुं एसपीआर दावा कई हुई त भारतीय फ़ौज जी फायरिंग सबबि गडियल कॉमन जे फौजी मुबसरनि खे गाॾी खे नुक़सान पहुतो आहे। नैब कंहिं ॿिए खे धमकियूं ॾे। नैब नोटिस जी अहमियत रद्दी खां सवाइ कुझु नाहे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो नैब नोटिस ते रद्द अमल। मौलाना फज़लुर रहमान जे तर्जुमान चयो आहे त नैब जो को सवालनामो नाहे मिलियो, को नोटिस आयो त उनखे रद्दी सम्झो वेंदो। नैब धमकियूं कंहिं ॿिए खे ॾे। असांजे नायल हुकुमराननि ऐं उन्हनि खे आणींदड़नि ख़िलाफ़ तहरीक जारी रहंदी। गुज़िरियल ॾींहुं नैब मौलाना फज़लुर रहमान खां आमदनी खां वधीक असासनि जा तफ़सील तलब कया हुआ। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त फूड फैक्ट्रीज़ खे ज़बरदस्ती सरकारी खातनि मां धमकियूं ॾियारियूं पई वञनि। फूड फैक्ट्रीज़ खे महांगी गैर मयारी खंडु ख़रीद करण ते मजबूर कयो पियो वञे। फैक्ट्रीज़ मालिकनि खे चयो पियो वञे त खंडु 8 रुपया किलो महांगी ख़रीद कयो, न त फैक्ट्री बंदि कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो त नदीम बाबर नून लीग जे कूड़ खे वाइको करे छॾियो। सच आॾो नवाज़ लीग अॻवाननि जा हथ पेर थधा थी वेंदा आहिनि। मुल्की एक्सपोर्ट्स में वाध सबबि 10 सालनि जो रिकॉर्ड टुटी वियो। मायूसी पखीड़ींदड़ माण्हू मायूस ऐं नाकाम रहंदा। नून लीग हिकु भेरो ॿीहर नैब ऐं FIA जी कार्रवाइनि ते सवाल उथारे छॾिया। मरियम औरंगज़ेब चयो आहे त नैब ऐं FIA खे LNG, अटो ऐं खंडु चोरी कंदड़ नज़र छो नथा अचनि। नैब खे ट्रेडी फॉरेन फंडिंग अकाउंट्स में बिलियन फ्री में अरबें रुपयनि जी चोरी वारे सुनामी आणींदड़ बि नज़र नथा अचनि। पंजाब जे वॾे वज़ीर जे ख़ासि मुआविन फिरदौस आशिक़ अवान चयो आहे त कुझु सियासी यतीम इमरान ख़ान खे तनक़ीद जो निशानो बणाए रहिया आहिनि। पानामा राणी करप्शन जी कहाणी PGM करप्शन जी ॿेड़ी में सवार आहे, जंहिंजो ॿुॾणु लाज़मी आहे। सुप्रीम कोर्ट जो कमु नवां कानून आणणु आहे। जजिस जी मुक़ररी में वकीलनि सां मुशावरत जारी आहे। लाहौर हाई कोर्ट में ख़ाली जायुनि ते जल्द जजिस मुक़ररु कंदासीं। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जो पंजाब बार खे ख़िताब। चीफ जस्टिस चयो त वकीलनि खे जजिस आॾो पुरतशद्दुद न थियणु घुरिजे। मां कंहिं ज़माने में जज़्बाती वकील हुअसि, पर वाले जी हिदायत ते उन वक़्तु जज साहब खां माफ़ी वरिती हुई। सुई सदरन पारां 50 मिलियन मुकब फीट गैस सुई नादरन खे ॾियण जो इंकशाफ। सिंध में गैस प्रेशर घटिजी वियो। सुई सदरन तर्जुमान जो चवणु आहे त 3 ॾींहनि लाइ गैस सुई नादरन खे ॾिनी आहे। सनतनि जे बिजली घरनि खे गैस फराहमी यकीनी बणाई वेंदी। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास समेत ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में गैस जो प्रेशर घटिजी वियो। शहरी महांगी LPG इस्तेमालु करण ते मजबूर। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत MK अंबानी जी ॾियारींदड़ तक़रीर केस में मुतहदा जे 7 अॻवाननि ते फ़र्ज़ जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि में वसीम अख्तर, डॉक्टर फारूक सत्तार, रऊफ़ सिद्दीकी, ख्वाजा इज़हार ऐं ॿिया शामिल। जवाबदारनि पारां ॾोह क़बूल करण खां इनकार। अदालत 12 जनवरी ते शाहिदनि खे तलब करे वरितो।
सिंध में औरतुनि ॿारनि सां जिनसी ज़्यादती जे वाक़िअनि ख़िलाफ़ शागिर्द यूनियन जी बहाली लाइ हैदराबाद में शागिर्दनि जो पैदल मार्च। जिनसी ज़्यादती जे वाक़िअनि जी रोकथाम लाइ कानून साज़ी करण ऐं शागिर्द यूनियन बहाल करण जो मुतालबो। मीठी में तालीमी इदारा बंदि करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत चिर ॾियारींदड़ केस में PTM MNA अली वज़ीर समेत 5 जवाबदारनि खे 3 डिसंबर ताईं जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ॿुधनी दौरान पेशावर मां गिरफ़्तार अली वज़ीर खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो वियो। अली वज़ीर ख़िलाफ़ सोराब ॻोठ थाणे ते बि केस दाख़िल आहे। हम हर तरीके से एहतराम करते हैं कानून का, लेकिन कानून को ये हक नहीं दिया जा सकता कि वो हमारे हकूक की पामाली करे। दुनिया में किथे भी न थियो आहे। कोई मिसाल ॾियो कि 70 साल जे माण्हू खे उथारे करे ॿाहिरि कयो, ॿियो माण्हू खणी अचो। हिते जहिड़ा थी वेंदा साईं। हम रेगुलर अपना किराया और टैक्स अदा कर रहे हैं। इसके बाद कोई जवाब नहीं है कि हमें बेदखल किया जाए या हमारी दुकानों को फिर से नए से नीलामी की जाए। सखर में सरकारी मिल्कियतनि जी नीलामी ख़िलाफ़ वापारी सरापा एहतजाज बणल। वापारनि म्यूनिसिपल इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कंदे दानियो आहे त इंतज़ामिया पंहिंजे नवाज़ी जे चकर में दुकान ख़ाली कराए रही आहे। अदालत नोटिस वठे। मीरपुर ख़ास जी हमीदपुरा कॉलोनी में शॉर्ट सर्किट सबब घर के बाहर लगने के नतीजे में निंड सुतल गोठाणो सड़ी फौत। गोठाणन फौती गुलाम मुहिदीन शेख जो लाश अस्पताल पहुंचायो। वाक़े बाद इलाके में सोग जी लहर। लाड़काने में शागिर्दियाणियुनि खे लॼ लुटवाद हिरासां करण वारो स्कैंडल। पुलिस अक्सा भुट्टो केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे अदालत में पेश करे छॾियो। बाबर मीराणी, असलम मीराणी ऐं हमीर शेख खे 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करण जो हुकुम। शिकारपुर वेझो कार इल्ज़ाम हेठि 9वीं क्लास जो शागिर्द ऐं औरत क़तल। स्टोरगंज थाणे जी हद में जवाबदारनि फायरिंग करे शागिर्द मंसूर मीरजत ऐं औरत इक़बाल ख़ातून खे क़तल करे छॾियो। खानवाहण भरिसां मोरेवासी नौजवान जो कार मां गोली लॻल लाश हथ। नौजवान मुलाज़िम हुसैन लहर जे वारसनि जो कंडियारो क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो। टंडो लहियार वेझो झंग मां टंडो जामवासी नौजवान आसिफ अली जो लाश हथ। नूरियाबाद वेझो औरत जो बोरीबंद लाश हथ। पुलिस जांच शुरू करे छॾी। उमरकोट की अदालत दहाकी वासिम नारी के लॼ लुटवाद क़तल करण वारे केस में जवाबदार के 2 भेरा उम्र कैद ऐं 2 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार सलीम मंगरियो 7 महीना अॻु नारी राजा महर के ज़्यादती बाद क़तल कयो हो। सिंध में रोलू ऐं छितन कुतन शहरनि जो जीअण तंग करे छॾियो। हिकु ॾींहुं अंदरि 41 ॼणा ॾाढी ज़ख़्मी थी पिया। दादो में 12 ॼणनि खे कुतन ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। भिरिया सिटी में रोलू कुतन 9 ॿारनि समेत 11 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी कयो। अहमदपुर में 2 ॿारनि समेत 8 ॼणा ॾाढी ज़ख़्मी। कुंटरी में ॿारनि समेत 5 ॼणनि खे कुतन ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। घोटकी ऐं ठरी मीरवा में कुते ॾाहण जा 2 ऐं गाजी खुआवड़ में 1 केस रिपोर्ट। दुनिया में कोरोना वायरस जा हाना जारी। भारत ऐं अमरीका में सूरत हाल ख़राब। अमरीका में फाइज़र खां पोइ कोरोना जे इलाज लाइ मॉडर्ना जी वैक्सीन जे इस्तेमाल जी बि मंज़ूरी ॾिनी वई।
day. Bowled in! A dream start for Stark and Australia. Bowls in! Putt coming through. Oh, struck on the pads and given. Rahane takes a quick look at. Live again. Oh, some shape. Hazelwood. He's got him! एडिलेड टेस्ट में ऑस्ट्रेलिया भारतीय सुरमन के ॾींहं जा तारा ॾेखारे छॾिया। ॿी इनिंग्स में 36 रन ते भारत जी समूरी टीम ढेर। कोहली 11 जो को हिकु रांदीगर बि डबल फिगर में दाख़िल न थी सघियो। ऑस्ट्रेलिया खे कामयाबी लाइ 90 रन जो हदफ़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस सां वञे बुलेटिन जी शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अब ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।